Allahumma rabbi shrah li sadri wa yassir li amri wahlul 'uqdatam min lisani yafqahu qawli. Allahumma rabbana zidna 'ilman nafi'a wa 'amalan mutaqabbala wa shifaa'an min kulli daaء. Sallallahu ta'ala ala khayri khalqihi wa nuri 'arshihi ajma'in. Amin bi rahmatika ya arhamar rahimin. Alhamdulillah nahmaduhu wa nasta'inuhu wa nastaghfiruhu wa nu'minu bihi wa natawakkalu alayhi wa na'udzu billahi min shururi anfusina wa min sayyiati a'malina. Man yahdihillahu fala mudilla lahu wa man yudlilhu fala hadiya lahu. Wa nashhadu an la ilaha illallah wahdahu la sharika lahu. ونشهد أن سيدنا محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ورفعنا لك ذكرك. آمنت بالله صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. सुभान अल्लाह। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जान जो रहा है इंसान जे मालिक खालिक तमा सांखे ये रूहानी इरफानी वजदानी महफिल नसीब फरमाई है। आखिरी महफिल जा वक्त है आई जल्द का जल्द इंशाअल्लाह आखिरी इख्तितामी दुआ थियण वाली है। आई वो वक्त है मां हमेशा मिसाल दींदो आहियां। सुभान अल्लाह। तो जेकॾहिं पूरो ॾींहुं इंसान मजदूरी करे मेहनत करे शाम को टाइम थे उन जे मेहनत ऐं मजदूरी मिलण जो वक्त हुजे ख़बर हुजे त मां पूरो ॾींहुं मेहनत कई आहे मजदूरी कई आहे दिल सां मोहब्बत सां मां मेहनत कई आहे। यकीनन जब मालिक जे लाए सॼो ॾींहुं मूं मेहनत कई उहो मुंहिंजे कम मथां ख़ुशि थियो हूंदो ऐं हाणे अनक़रीब शाम जो टाइम थी वियो आहे उहो मूंखे पंहिंजो सिलो ॾींदो पंहिंजी मज़दूरी ॾींदो। पोइ यकीन रखजांइ ही जेको इशा खां वठी अव्हां हिते आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत में वेठा आहियो। रब जो ज़िक्र बि अव्हां ॿुधो, अल्लाह जो कलाम प्यारो अव्हां ॿुधो, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सना ऐं सिफ़त अव्हां ॿुधी अव्हां ख़ुशी जो इज़हार कयो, आका जे मोहब्बत जो इज़हार कयो। हाणे इख्तितामी टाइम आहे, हाणे इंशाअल्लाह अव्हां जे लाइ दुआ कई वेंदी। अव्हां मेहनत कई आहे, आका सां मोहब्बत जो इज़हार कयो आहे, अनक़रीब उहो वक़्तु अचण वारो आहे। अव्हां आमीन चवंदो रब अता कंदो वेंदो। सुभान अल्लाह। यकीनन मां सम्झां थो त जिन खे वञणो हो उहे हलिया। मां सम्झां थो हाणे अव्हां जेके वेठा आहियो मूंखे उम्मीद ई आहे आख़िरी लम्हात ताईं गॾु हूंदो ऐं इंशाअल्लाह ताला महबूब जी रहमत वठी पोइ उथंदासीं। सुभान इंशाअल्लाह। चओ न बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। अल्लाह ताला छो त असां के आम माण्हूअ जे लाइ हिते नाहियूं वेठा, असां के आम माण्हूअ जे ज़िक्र जे लाइ नाहियूं वेठा, असां उन महबूब जे ज़िक्र जे लाइ वेठा आहियूं, असां उन आका जे ज़िक्र जे लाइ वेठा आहियूं जंहिं महबूब जे चेहरे जा कसम रब क़ुरान में खया है। असां के आम ज़ात जे लाइ नाहियूं वेठा, उहा ज़ात आहे जंहिंखे रब क़ुरान में फरमायो ए महबूब ला उक़सिमु बिहाज़ल बलद
जड़े महबूब सिर्फ खाधो खाए अल्लाह ताला कुरान में फरमाए वत्तीन वज़ैतून ए महबूब तुझे वत्तीन और जैतून खाने जो कसम है सुभान अल्लाह ही के आम शख्स को जिक्र ना है ये उन मुस्तफा जो जिक्र है 1,24,000 कमोबेश नबी एक तरफ मुझे मुस्तफा जो शान है सुभान अल्लाह हाने में खुश थियो सुभान अल्लाह जेके आका जो जिक्र को दी खुश थे वो तो सुभान अल्लाह अल्लाह ताला पाक कलाम में इरशाद फरमाया वरफअना लका ज़िक्रक ए महबूब तुझे करे असा तुझो जिक्र बुलंद करे छड़े सुभान अल्लाह तुझे करे असा तुझो जिक्र बुलंद कयो है मकसद चाहे लेकिन तुझे करे मालूम छे ए महबूब तुझे रसा जे करे असा तुझो जिक्र बुलंद कयो है बड़ा मौला केतो जिक्र बुलंद कयो है उन जी हद चाहे आका जो जिक्र कहीं का शुरू हुआ है कहीं खत्म थींदो अल्लाह ताला फरमाए छे वरफअना पहले तो अल्लाह ताला फरमाए आम मानू जे लाए आम मानू जिक्र कंदो आहे कहीं उन जो जिक्र बुलंद थींदो आहे महबूब तुझे जिक्र खे बुलंद करण वारो रब आहे सुभान अल्लाह भला केतरो बुलंद आहे सुभान अल्लाह केतरो बुलंद आहे अल्लाह ताला फरमायो माल ए महबूब आसमान मो रब जो जिक्र तो मुस्तफा जो सुभान अल्लाह चंदा सुभान अल्लाह आसमान मो रब जो जिक्र मुस्तफा तुझो जन्नत मो रब जी जिक्र मुस्तफा तुझो आदम मुझो जिक्र तुझो ईसा मुझो जिक्र तुझो मूसा मुझो जिक्र तुझो ए महबूब यूसुफ मुझो जिक्र तुझो मूसा मुझो जिक्र तुझो ए महबूब कलमे मुझो जिक्र तुझो सुभान अल्लाह ए महबूब नमाज मु रब जी पर जिक्र तो मुस्तफा जो सुभान अल्लाह वरफअना लका ज़िक्रक ए मौला महबूब तो जिक्र कैसे कई हलंदो अजमा हिकड़ो अजीब और गरीब फैसलो थो ॿुधायां त मुस्तफा जो जिक्र हलंदो कैसे कई अज ॿुधजाए दिल खोले ॿुधजाए तवज्जो भी कजाए अल्लाह जो जिक्र खत्म थी वियो मुस्तफा जो जिक्र बाकी रहियो सुभान अल्लाह मां घरनि खे ॾिसां थो ताजुब मझा ॾिसनि था इहो कीअं थो थी सघे अल्लाह जो जिक्र खत्म थी वियो मुस्तफा जो जिक्र बाकी हूंदो वजह छा है वजह इहा है अल्लाह फरमायो कुल्लु मन अलैहा फान मां रब हर शइ खे फना करण वारो आहियां ही इंसान फना थी वेंदा जिन्न फना थी वेंदा हजर फना थी वेंदा शजर फना थी वेंदा ही जमादात फना थी वेंदा ही नबादात फना थी वेंदा हर हिक शइ रब जो जिक्र कंदी आहे रब फरमाए तो हर शइ खत्म थी वेंदी रब जो जिक्र भी खत्म थी सुभान अल्लाह भी आयत में अल्लाह ताला फरमाए ए महबूब इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अला नबी अल्लाह अन जा मलाइक मुस्तफा के मथा दूध पहन था यानी अल्लाह मुस्तफा के जिक्र